नाज़िम ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदासीं कराची खां, जिते गुलिस्तान जौहर में फ्लैट अंदर सिलेंडर धमाको थियो आहे, जंहिं नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। कराची खां गुलिस्तान जौहर में फ्लैट अंदर सिलेंडर धमाको थियो आहे, 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके सबबि 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सिलेंडर धमाके बाद इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां गुलिस्तान जौहर में फ्लैट अंदर सिलेंडर धमाको थियो आहे, जंहिं जे नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके सबबि 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सिलेंडर धमाके बाद इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। कराची के गुलिस्तान जौहर में फ्लैट अंदर सिलेंडर धमाको थियो आहे, जंहिं जे नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। धमाके सबबि 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। सिलेंडर धमाके बाद इमदादी टीमूं वाक़े वारे हंधि पहुची वियूं आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला सोलंकी, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, गुलिस्तान जौहर ब्लॉक 12 है, जो प्लाजा है ग्रे हाइट्स, जिथे सिलेंडर धमाको थियो है। धमाके के नतीजे में 2 औरतुनि समेत 6 खे जेको आहे सो इन टाइम वेझे अस्पताल दारुल सेहत पहुचायो वियो आहे। जॾहिं त मां इहो वाज़े कंदो आहियां त हिन वक़्तु पुलिस हुते पहुती आहे, जॾहिं रेस्क्यू टीम बि पहुची वई आहे। पर धमाके में जेको आहे सो उतां जे जेके फ्लैट जी शीशा वग़ैरह दीवारूं उहे पिणु जेको आहे सो नुक़सान पहुतो आहे। उन्हनि खे हेठि बीठल पार्किंग में गाॾियूं ऐं मोटरसाइकिल हुया, उन्हनि खे पिणु जेको आहे सो उहो शीशा जेके आवाज़ थियो, आवाज़ में शीशा टुटी विया आहिनि। अॼु माण्हुनि जो चवणु आहे त उतां जे इलाइक़े वासियुनि त हीउ धमाको जेको आहे सिलेंडर सबबु बि थियो आहे ऐं वधीक जेको आहे पुलिस हुते पहुतल आहे, जेकी जांच करे रही आहे। पर हिन धमाके में जेके 2 औरतुनि समेत 6 ॼणा ज़ख़्मी आहिनि, उन्हनि ज़ख़्मियुनि जी जेकी हालत तमामु घणी जेको गणती जोगी ॿुधाई पई वञे। जॾहिं त दारुल सेहत हॉस्पिटल में पहुचायो वियो आहे। उन सां गॾु इहो बि वाज़े कंदो आहियां त जेके ज़ख़्मी थियल उन्हनि जी सुञाणप कई पई वञे, जेके हिक ई घर जा भाती ॿुधाए पिया वञनि, जेके फ्लैट अंदर रहियल हुया, जेके अचानक धमाको थियण सबबि ज़ख़्मी थिया आहिनि। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िम कराची खां अब्दुल्ला सोलंकी असांखे तफ़सील ॾिना आहिनि।